चैंपियंस ट्रॉफी के पहिरें सेमीफाइनल में भारत सोभ माण्हुनि जे वेझो ऑस्ट्रेलिया पारां भारत के मैच खटण लाइ 265 रन्सुनि जो हदफ़। इंडियन टीम मैच खटण लाइ बाक़ी 10 रन्सूं घुर्बल। भारत 47 ओवर में 5 विकेटनि जे नुक़सान ते 255 रन्सूं ठाहे वरितियूं। असां सियासत की कुर्बानी ॾेई रियासत के बचायो, मुआशी इस्तेहकाम लाइ ॾुखियाईनि जा दरिया पार कया आहिनि। मुल्की मईशत 1 साल खां डिफॉल्ट जे वेझो हुई, पर आऊं ऐं आर्मी चीफ दोस्त मुल्कनि वटि वियासीं जितां $5 अरब जी मदद हासिल थी। पाकिस्तान ख़िलाफ़ IMF के ख़त लिखिया विया, पर असां पाकिस्तान के ॾिवालपणे खां बचायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना के ख़िताब। चयाईं मुल्की मईशत इस्तेहकाम तरफ़ वधी रही आहे। इत्तेहादी हुकूमत के 1 साल पूरो थी वियो आहे। अपोज़िशन इत्तेहादी हुकूमत लाइ को बि स्कैंडल नाहे आंदो। सफ़र डिघो ऐं ॾुखियो आहे, पर घबराइण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत तरफ़ां लिखत में कयल मुआहदे ते अमल न करण वारो मामिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आॾो उथारींदो। वज़ीर आज़म अॼु इत्तेहादी पार्टियुनि जो इजलास बि तलब कयो आहे, जंहिंमें पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी क़यामाड़ी आमद। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल्ला बलोच सां संदसि पुट इब्राहिम बलोच जे लाॾाणे ते उज़ुरख़्वाही। ॿिन्ही अॻुवाणनि MNA नाज़ बलोच ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुस्तफ़ा अब्दुल्ला बलोच सां बि संदनि भाउ जे विछोड़े ते ॾुखु वंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी सां गॾु शेरी रहमान, वक़ार मेहदी, सईद गनी, अब्दुल क़ादिर पटेल ऐं ॿियनि बि सोगवार ख़ानदान सां ताज़ियत कई। मुल्क के चइनी सूबनि जे सीवरेज लाइन्स में हिकु भेरो ॿीहर पोलियो वायरस जा नमूना ज़ाहिर। ज़रियनि जो चवणु आहे त रीजनल रेफरेंस लैब 25 ज़िलनि मां माहौलियाती नमूननि में पोलियो जी तस्दीक कई। 3 खां 12 फरवरी ताईं सीवरेज लाइनुनि मां पोलियो टेस्ट लाइ नमूना वरिता विया। सिंध जे 13 ज़िलनि, बलूचिस्तान जे 5 ज़िलनि मां वरितल नमूननि में पोलियो वायरस की तस्दीक थी। कराची, सेंट्रल, ओभर, क्यामाड़ी, कोरंगी, मलीर जे नालनि में पोलियो वायरस की रिपोर्ट हाकारी आई। हैदराबाद, बदीन, जैकमाबाद ऐं जाम शोरे जे गंदे पानी में भी पोलियो वायरस की तस्दीक। मीरपुर ख़ास, सजावल, दादू, सखर जे गंदे पानी में भी पोलियो वायरस मिलियो। कुछ अंसरन का मईशत की बेहतरी हज़म न पई थे। असां मईशत के बचायो, कर्जन मां छुटकारो तमाम घणो ज़रूरी है। मुल्क के अगते वठी वञण असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी है। मुस्तक़बिल में मज़बूत मईशत की ज़रूरत है। मईशत की बेहतरी लाइ नौजवान पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमाल कनि। ईंदड़ ॾींहनि में चैलेंजिस जो बेहतर अंदाज में मुक़ाबलो कयो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो तक़रीब के ख़िताब। नाणे वारी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त जदीद टेक्नोलॉजी के नज़र में रखंदे पॉलिसी जोड़ी पई वञे। इदारनि में सुधारन वारो अमल जारी है। मुल्क की मईशत बेहतरी तरफ़ वधी रही है। पाकिस्तान में सीड़पकारनि लाइ केतिरा ई मौक़ा मौजूद आहिनि। हुकूमती दावाउनि बावजूद एक्सपोर्ट में 17.35% घटिताई। गणप खाते रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त फरवरी दौरान वापारी खसारो वधी 2 अरब 3 करोड़ थी वियो आहे। सालियानी बुनियाद ते फरवरी में 5.57% घटिताई आई। गुज़िरियल महीने एक्सपोर्ट जो काथो 2 अरब 43 करोड़ 40 लख डॉलर रहियो, जॾहिं त जनवरी में मुल्की एक्सपोर्ट 2 अरब 95 करोड़ 10 लख डॉलर हुई। गुज़िरियल साल फरवरी में एक्सपोर्ट जो काथो 2 करोड़ 58 लख 30 हज़ार डॉलर हो। हलंदड़ साल के पहिरें 8 महीननि दौरान एक्सपोर्ट 8.17% रही। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून की सदारत हेठि सिंध हुकूमत के तर्जुमाननि जो अहम इजलास में हीर सोहू, नादिर नबील गबोल, समिता अफजल, सैयद सादिया जावेद, बुलंद खान जोड़ेजो, सुखदेव आसरदास हेमनानी, मखदूम फ़ख्र ज़मान, अब्दुल वाहिद हाले पोट्रो,
तहसीन आबिदी शरीक। इजलास में पीपल्स हाउसिंग स्कीम, NIVCD, NIUT, पीपल्स बस सर्विस, पिंक बस सर्विस, शाहराह भुट्टो, आर्टिज्म सेंटर समेत सिंध हुकूमत के ॿियनि मनसूबनि जी इश्तिहारी मुहिम ते गौर वीचार। इजलास में ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमन चयो त सिंध वाहिद सूबो आहे जिते अवाम जी सिहत ऐं बुनियादी सहूलियतुनि ते सभ खां वधीक कम थी रहियो आहे। बिजली जो बिल अदा करण जी सघ न रखण वारनि खे सिंध हुकूमत तरफ़ां सोलर सिस्टम ॾिना पिया वञनि। सिंध हुकूमत चाहे थी त तर्जुमान हर खाते जी कारकर्दगी खे अवाम आॾो पेश कनि। PTI बानी बुशरा बीबी बिना कुछ खाइण जे रोज़ो रखनि था। खेनि सहरी इफ्तार में कुछ खाइण लाइ न पियो ॾिनो वञे। ख़ैबर पख्तूनख्वा जे इतलात वारे सलाहकार बैरिस्टर मोहम्मद अली सैफ दावा कई आहे त ॿिन्ही खे खाधे खां सवाइ रोज़ो रखण ते मजबूर कयो पियो वञे। बानी सां मुलाक़ातुनि ते पाबंदी कारकुननि खे तंग करण बराबरि आहे। मुलाक़ातुनि ते पाबंदी अदालती हुक्मनि जी खुलियल भनकड़ी आहे। जेको शख्स 12 वॻे खां अॻु न उथंदो आहे उहो रोज़ो कीअं रखे सघे थो। PTI जे बानी खे हफ़्ते में 3 ॾींहं गोश्त, भाॼियूं, दालियूं ऐं चुकंदर जो जूस ॾिनो वञे थो। गैस, उॿारियल आना ऐं ख़ुश्क मेवो मिले थो। बुशरा बीबी जो जेको दिलि चाहींदो आहे उहो खेसि मिलंदो आहे। पंजाब जे इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी जो बैरिस्टर सैफ जे बयान ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त पेशावर में वेठल हिकु शख़्स ख्वाब ॾिठो त संदसि आका खे जेल में खाधो न पियो मिले। 2 ॾींहं अॻु संदसि पार्टी जे तर्जुमान बि बानी जी बीमारी बाबति कूड़ ॻाल्हायो, पर डॉक्टरनि जी टीम PTI बानी खे सिहतमंद क़रार ॾिनो। जॾहिं त हिन पार्टी वटि को कार्ड न बचंदो आहे त मज़लूमियत जो कार्ड खिलियो वेंदो आहे। पिरियालो भरिसां जामरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो फायरिंग दौरान हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ जमालुद्दीन में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि अनवर अली जामड़ो क़त्ल थी वियो। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल।